जी संगत अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो मासाद खीरो हिन वक़्तु असां जैकाबाद में जो मौजूदु आहियूं। केटीएन जो ड्रामो पाप नंगर जेको माशाअल्लाह टॉप लेवल ते हले थो पूरे सिंधी मीडिया में। सो हुनजी रिकॉर्डिंग ते उस्ताद अकबर उतरादी ऐं असांजी जैकाबाद जो दबंग कॉमेडी रशीद तबसम साहब ऐं हेॾां जेको आहे असांजी जैकाबाद जी आर्टिस्ट मैडम सानिया उस्ताद आरफ कंहिं तारीफ़ जो मोहताज न अल्लाह ताईं हिनखे ख़ुशि आबाद रखे। तमामु मोहबती माण्हू आहे। तो सॼी टीम अलहमदुल्ला हिते मौजूदु आहियूं हिते लोकेशन ते। ही ॿारो संगत भी वेठी आहे कुझु। ॿुधेंदी पोपरी बंद कर हथ बंद कर इमरान हथ बंद कर निंड न कर इमरान निंड न कर क्यों क्यों हाँ हाँ चवी छा थो ॿुधेंदी हाँ हाँ चवी छा थो ॿुधेंदी पोपरी अलूअ जूं ॻाल्हियूं नक उथसि पंहिंजी जाइ ते शादी कंदो लुसण मुहांडो। हां ॾिस पंहिंजी कमाई मां हिकिड़ो बि वेलो करे कोन थो आणे मां ॼाण छा पंहिंजी कमाईअ मां हिकिड़ो वेलो बि कॾहिं कोन थो आणे। अलाह आबाद करे मम्मू मस्ताने खे जेको पिनी करे असांखे खाराए थो न त असां त बुख मरी न वञ। अरे हेॾे पंहिंजी कमाई मां कॾहिं हिकिड़े वेले जी मानी आंदी थी घर में। अल्लाह आबाद करे मम्मू मस्ताने के जेको असांजो सॼो घर थो हलाए। मम्मू हिते बि थो ॿुधाए अलू खे भाई सम्झाया ते वलू खे त मुंहिंजी शादी कराए हिन में तुंहिंजी भलाई आहे। मुंहिंजी ज़ाल हिन घर जो सॼो कमकार कंदी तूं रिलैक्स हूंदी आहे। अरे भलू कूड़ थो हणे पोपरी कूड़ थो हणे। अलूअ जी ज़ाल हिन घर में आई त इहे सभु कम वरी बि तोखां ई कराईंदा जुंडा पटींदा तुंहिंजा। ॻाल्हि खे सम्झ। कूड़ थो हणे पोपरी जेकॾहिं अलूअ जी ज़ाल हिन घर में आई त सॼो घर जो कम वरी बि तोखां ई कराईंदा जुंडा पटींदा तुंहिंजा जुंडा। मम्मू तुंहिंजे चरे मां छा अकुल आलू तूं कुराड़ो थी वेंदे तॾहिं बि वलू तुंहिंजी शादी कोन कराईंदो वरी हुनखे मछराए थो तूं ॾिसीस काड़ में। अड़े मम्मू तूं पाण शादी कई आहे जो हिन गुंदड़े अलूअ जी शादी कराईंदे ॿिलीअ जे ख्वाब में छिछड़। अरे रे बुछड़ा अणमुदायता हेदड़ा तूं पाण शादी कई आहे जो हिन गुंदड़े जी शादी कराईंदे। हां कंहिंजी फिटी आहे जो हिन मम्म खे छोकिरी ॾींदा। कंहिंजी फिटी आहे सॼे ॻोठ में जो हिन ड्रम खे पंहिंजी छोकिरी ॾींदा। छोकिरी चई वलू मां बि अॼु हलण जी शादी में राज़ी आहियां बाक़ी मां बि का घटि न आहियां। दोस्त जणे मुड़ुस खे कुकुड़ कई वेठी आहियां बाक़ी इनारी माई मूंखे छा कंदी। ॾिसीस मम्मू चए थो हा पुपरी अलूअ जी शादी लाइ बैंक में अकाउंट थो खोलाइसि जेके बि पिण जा पैसा थींदा सभु ईअं पोपरी चई मतिलबु पैसा बैंक में रखंदे त मम्मू चए थो पैसा बैंक में रखंदुसि। मतां बैंक में अकाउंट खोले पैसा रखी एंड मास्टर वारो चई घर में पैर खणंदुसि मैं। अरे मतां मम्मू चरिया मतां बैंक में अकाउंट खोलाए पैसा पंहिंजे अकाउंट में रखे त हिन घर में पैर रखण बि न ॾींदो साईं गंजा। पूरे सगंदा ओके सर थोड़ा पहुंचे वञो न आगा सब थोड़ा पहुंचे वञो। अचो सर इधर अचो उसा लागा उसा रेंगी कंहिंजी बि हले। इन्हें हले आ जाएगा। हां ओके आगे बस इधर बियो बंद कर फोन घूम दे नहीं दे चले तार दे हेरे तार दे कर धोनी फोन दे चले ये पोपट फकीर दुआ करई फकीर मदे दाची भाई। हां इच्छा रस्ते में की हैरान सा कचरी दी करे ओरे वाली भी आदम पहले क्रॉस कर बन जाके वो कुछ ही करना है कुछ पोयो फ्री है तेरो भी जान। हां हां हे छा है मेरे मोबाइल में फकीर आ क्यों भाई छोकरी पैसा दे तो पोपट फकीर जनता का दुआ दे। अरे पोपट इधर भागी करे छाती रास्ते में भी गैरन सा गलाएगी। अरे तुम अरे ओके असां तव्हांजी माइन सां ॻाल्हाईंदा आहियूं जो तूं असांजी माइन सां ॻाल्हाईंदा। हाणे पोपट फकीर करो तो तक पोपट फकीर जो पिटियल कॾहिं बि कोन साओ थींदो।
वकील तो दाही हले आवजो ता ठीक है बता बता हे बीठा बता चीरे राइते बीठा हो ना तू हेरे आउट थी जाए ने भू मारे दे हां हेरे भू मारे दे ता बीठा हो जो हे पड़ी जला जो पे पाण में मेरे चलतो से बाकी पिने जो खादो सादो जेको भी सामान आ वो मां टागे दीते भैया उस्ताद हां ओ पर बोलू छे सो माथा माथा तुजी शादी कराई न कराईंदा से शादी तुजी नहीं pero तू मेरे रिटर्न में अचियन तू जा तो जोर ॾींदी तुझी खिदमत कंदी वरी बोलू छे तो माथा कूड़ थोड़े ये कुछ न कंदो तुसी ॾूंढा पटींदी ने जी माई तो जा हाणे वरी वलू तो जा हाणे मम्मू तू कूड़ नाड़ वरी मम्मू के ॾिसदे हाणे वरी वलू के ॾिस हाणे तू चो वलू मां बे अते हलण जी शादी में राजी आहियां भाभी बाकी मां भी को घट न आहियां वलू मां भी अदे हलण जी शादी में राजी आया मां भी घट ना आया हाँ तो जड़े हेड़े मुर्स कंधार मुर्स के कुकुड़ कई बैठी हां तो जेड़े कंधार मुड़स के कुकुड़ कई बैठी आया त पो हिन जी साल मूंखे छा कंदी न न एतो त पो हिन जी साल छा कंदी त पो हिन जी साल मूंखे छा कंदी हा, आ त पो हिन जी साल मूंखे छा कंदी मां को पाण घटि आहियां छा मुंहुं ॾेई वेंदीमांसि त पो हिन जी साल मूंखे छा कंदी मां को घट आया छा पाण ही मुंह ॾेई वेंदीमांसि हा पोपरी भी पीरन वारी आहे बेपीरी न आहियां पोपरी भी पीरन वारी आ बेपीरी ना आया हा वलू वलू तेरे अकुला तुझी शादी अल्लू वलू वलू शायद ये रीटेक थींदा रहंदा आहिनि थोरो मसलो आहे तेरे अकुला तुझी शादी वलू कौन कराइंदो तुझी शादी मां कराइंदो ओके सर थोरो पते वञो न आगा सर थोरो पोते वञो अचो सर इधर अचो उसा लागा उसा रिंग कंहिंजी थी हले इने हले आ जागा हां ओके आगा बस इधर दियो बच्चे फोन फड़ घूम दे नहीं दे तार दे हेरे हेरे तार दे कर धोनी फोन दे